पे पाक पलीत न होंदे हरगिज़ तुड़े रहंदे विच पलीती हू। वहदत दे दरिया उछल हिक दिल सही न कीती हू। हिक बुत खाने वासिल हुए हिक पढ़ पढ़ रहन मसीती हू। फाजुल सट फजीलत बेठे बाहू इश्क निमाज़ जान नीति हू। तर्जुमो, जन खे अज़ल खां तक़दुस ऐं पाकाई हासिल आहे उहे पाक हरगिज़ नापाक थी नथा सघनि, तोड़े खणी नापाकाईअ में रहनि। वहदत जा दरिया मौज व मस्ती में आहिनि, लेकिन बाज़ दिल उन्हनि खे नथा सुञाणनि। बाज़र अंबिया अलैहिस्सलाम ऐं आरिफ़ बुतखाने में बि ज़ात हक़ीक़ी सां वासिल थी विया त के वरी अज़ली बदनसीब मस्जिद में पढ़ंदे पढ़ंदे बि महरूम रहिजी विया। ऐं बाहू जॾहिं फाज़ुल पंहिंजी इल्मी फ़ज़ीलत खे तर्क करे इश्क जी निमाज़ जी नियत करे वेठा त उहे दरवेश थी विया।